नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे एहसास कफ़ालत सेंटर ते औरतुनि जी रश SOPs ते अमल न थी सघियो आहे। खिपरो जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में एहसास कफ़ालत सेंटर ते ओमनी एजेंटनि जी मुस्तहक औरतुनि खां सरेआम 500 खां 1000 रुपए ताईं जी नाजायज़ कटौती रुकिजी न सघी आहे। सेंटरनि में औरतुनि जी रश, किथे वेहण जी सहूलियत न पीअण जी पाणी जी सहूलियत आहे। सेंटर जे ॿाहिरि एजेंट सरगर्म पंहिंजा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। मुस्तहक औरतुनि जूं दाहूं असां खां 500 खां 1000 रुपया वरिता वञनि पिया। न ॾियण जी सूरत में चवनि था अव्हां जा आंगूठा नथा लॻनि। आंगूठनि न लॻण जो सबबु ॼाणाए सेंटर खां ॿाहिरि कढी छॾनि था। ऐसा सेंटर ते किथे बि SOPs ते अमल न थी सघियो। अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। हिननि मुस्तहक औरतुनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे इमदादी रक़म पूरी ॾिनी वञे। सेंटर जे ॿाहिरि लाइननि में औरतुनि खे बीहारे वञे, जीअं सभिनी मुस्तहक औरतुनि पंहिंजे आयल इमदादी रक़म मिली सघे। एजेंटनि खे वाखो करे गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।